بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وعليه الله تعالى سان کے خلوص نیت جے علم نافع جے انہتے ہمت جے جو انہتے عمل کیو یہ سیرہ نبویہ 17 حصو سیرہ نبویہ شروع کیوں تھا انشاءاللہ اللہ تعالی اسان کے فہم جے سہولت جے جو سمجھی سگوں پڑھی سگوں جتے پہتاسیں تا پہریاں جتے قریش موکلیو نبی کریم صلی اللہ علیہ وسلم میں ہکڑو مانو تو انہیں سا گالا بول کرے پر پو انہیں اچے چون تا نبی کریم کے تا انہیں پویاں لگو بہتر تھوا انہیں جو گالانا یہ دنیا وارن جو گالانا ہے انہیں کا پو چھا تھو تا ہی قریش جے کی ہن قریش وری پانچ پانے میٹنگ کیوں تا اساں ہی ابو جہل انہیں جو چنگو مرس تھو انہیں چیو تا اسی سوچو تھا تو نبی کریم کے ختم کیوں ہی اسان کے کون چڈیندو اسان جے بوتن کے اسان جے وڈن کے گاریو تھو جے تن جے کرے ہن کے کوشش کیوں تے ہن ما اسی جان چھڈایوں ہی بالکل ہن صریح ان سیدھو سو ہن گال کرے چھڈی ت ما پنج بھائٹرے جے بارے میں ما چواں تھو تے ہن کے قتل کیو تا بہتر تھو ہن سبھی میٹنگ کئی گڈ تھیو کابتلا وٹ اتے شام جو ہن ایا گال ہن فیصلو کیو وری بھی ہنن ایو چیو تو وری بھی ہکڑو دفعو تہاں ہن محمد سا گالائے ॾिसो صلی اللہ علیہ وسلم وری بھی ہنن ماण्हू موکلس त ॿुध असां तयारु हूं त जेकी शइ तूं चाहीं जेकी शइ तोखे खपे असीं ॾींदासीं ऐं जंहिं शइ जी तोखे मतिलबु हुजे तूं ॿुधा त हुननि माण्हू इहे मोकिलियोसि साईं की नबी करीम खे वरी बि ईअं चयोनि दफ़ा त जे हुननि चयो त जे क़बूल करी त पोइ असांखे जवाबु ॾे हींअर ई हत यसबुर हत यहकुम अल्लाहु बैनना त वरी बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि ते क़ुर जूं आयतूं पढ़ियूं ऐं जबलनि वांगुरु हुननि जे मथां आयतूं किरनि पियूं छो जो हू सम्झनि पिया पई इन्हनि जी माना छा आहे ऐं नबी करीम इहो ई चयुनि त ऐं इहा जेकी शइ तव्हां मूंखे चओ था इहा शइ असली मां क़बूल कोन कंदुसि असली छा बि खणी कयो ऐं मां अलाह जो रसूल आहियां मूंखे अलाह ताला तव्हां ॾे मोकिलियो आहे त तव्हांखे हिदायत कयां ऐं जेको मुंहिंजो चवणु कंदो उन जे लाइ जन्नत ऐं अलाह ताला बंगला ठाहिया आहिनि जन्नत में ऐं जे तव्हां न क़बूल कंदो त तव्हांजे लाइ अलाह ताला दोज़ख ठाही आहे सो तव्हां मूंखे छा था दुनिया जूं शयूं जेके चंद ॾींहंनि जे लाइ आहिनि ऐं इहे शइ छा कंदुसि मां जे इहे क़बूल कंदुसि अलाह साईं मुंहिंजे मथां पथर उछलाईंदो आसमान जे मथां आसमान मां ऐं इहा शइ जेकी तव्हां चओ था इहा मूंखे क़बूल कान्हे त हुननि फ़रदु वारे थुम हददू वरी बि हुननि बकवास कयो ऐं हुनखे धमकियूं साईं खे ॾिननि त असीं तोखे कोन छॾींदासीं हीअं कंदासीं इहे सीरत इब्नु हिशाम में आहे त धमकियूं ॾेई ऐं मोटी आया त जेॾीमहिल मोटी आया त वरी बि हुन नबी करीम खे ॾिठो त काबतला ॾे वञे पियो त अबू जहल वरी बि उन सभिनि माण्हुनि जे अॻियां चयो अबू जहल चयो वॾाई में चयईं या माशर क़ुरैश ओ क़ुरैश वारा ॾिसो मुहम्मद अबा इल्ला मा तरून जे असीं हिन मुहम्मद खे हर शइ असीं पंहिंजा असीं हुनखे ॾेई चुका आहियूं पर अञा राज़ी नथो थिए ऐं अञा बि असांजे दीन जो ऐब बि थो कढे अबनि ॾाॾनि जो ऐब बि थो कढे ऐं असांजे वॾनि खे गारियूं थो ॾिए ऐं असांजे ऐं नबी करीम में गारियूं कोन ईंदो आहिनि हक़ु चवंदो आहिनि पर हू ईअं पियो चए त शतम आबा अना वत सफ़ अहला माना असांजा ख़्वाब थो विञाए ऐं असांजे वॾनि खे असांजे बुज़ुर्गनि खे गारियूं थो ॾिए शतम आलिहतना आहिदुल्लाह असम चए थो त मूंखे कसम आहे त मां हिकिड़ो को पथर खणी हीअ जे मुहम्मद हिते निमाज़ पढ़णु शुरू कंदो किथे बि काबतला जे अॻियां त मां पथर खणी मां उन जे मथां उछलाईंदुसि मां पंहिंजे भाइटे खे मारींदुसि जे सजदे में वियो त हीअ मके वारनि काफ़रनि सभिनि खे ईअं पियो चए ऐं उन्हनि खे चए पियो मूंखे झलिजो न इन शइ खां उन्हनि खे चए पियो त मथां मूंखे उन टाइम ते झलियो मुंहिंजी मर्ज़ी आहे मां छा कयां मां बनू अब्दुल मुत्तलिब मां आहियां मुंहिंजो ख़ानदान आहे मां उन्हनि में मां बि छा कयां त वरी उन्हनि सभिनि चयोसि वल्लाहि ला नुसलिमुक लिशै अबदन फमदी लिमा तुरीद हुननि चयो कसम असांखे असीं तोखे कोन झलींदासीं जेको करिणो अथई हीअ तुंहिंजो भाइटियो आहे तव्हांजो आहे भली तूं जेको हुन में करीं भली कर सुबुह थियो त वॾो पथर खणी अचे उते मजलिस जे भरिसां रखियईं त अचे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचे निमाज़ पढ़ंदो काबतला जे अॻियां त मां उनखे ईसा जा नबी करीम जे मथां ई पथर उछलायां ऐं उते वेही रहियो पंहिंजे मजलिस में थुम जलस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यंतज़िरु गदात रसूल नबी करीम ईंदो सुबुह जे टाइम में कमु जीअं हर रोज़ु ईंदो हो
त अचे मां ॾिसां केॾी महिल थो अचे फ़क़ाम युसल्ली नबी करीम आयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त हे न वञी काबतुल्लाह ॾे सिधो ऐं नबी करीम निमाज़ में शुरू थियो फ़क़ाम युसल्ली अल हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञी निमाज़ पढ़णु शुरू कई काबतुल्लाह वटि त हीअ ग़दत क़ुरैश फजलसू फ़ी अंदियतिहिम क़ुरैश वारा सभई अची विया ॾिठुनि त हाणे अबू जहल ॾिसूं छा थो करे पंहिंजे भाइट खे मारे थो या न यंतज़ुरु मा यफ़अल अबू जहल मा फ़ाइलुन अबू जहल फलम्मा सजद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहतमल अबू जहल ॾठी त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे काबतुल्लाह वटि सजदे में वियो आहे अलाह जे घर जे साम्हूं त हीअ वञी वॾे पथर जेको खणी आयो पथर खणी आयो वञी उन पथर खे खणी सिधो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वियो नबी करीम चए त भला जो सुतो सजदे में आहे त उनजे मथे ते हणा फ़ाइदा दना मिनहू जेॾीमहिल वेझे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेझे वियो मोटी आयो ऐं पोएं पेर ते ड्रिजंदो आयो ऐं हिनजो रंग मटिजी वियो अबू जहल जो ऐं सीरत वारा लिखनि था त थड़कंदो आयो मरऊबन क़द यबिसत यदाहु हथ हुननि जा चुरनि न पिया पथर जेको न पियो खॼेसि ऐं उछलाईं खणी पथर खे परे पर मोटी आयो जिथे वेहंदा हुआ पंहिंजे बैठक जेके आहिनि काबतुल्लाह जे अॻियां त सभिनी चयोसि माल खे अबल हकम छा थियो अथई क़ाल क़ुमतु इलैहि लिअफ़अल मां त उथियुसि मुहम्मद खे मारण जे लाइ बि मां क़ुल्तु लकुम मां जेको तव्हांखे चयो हो त मां कयां मां मुहम्मद खे मारणु वियुसि पर लकुम मां जेको तव्हांखे कल्ह चयो त मां उहो कंदुसि फलम्मा दनौतु मिन्हु अरद ली दूनहु फहल मां उन जे जंहिंमहिल वेझो हुयुसि वॾो उठ मुंहिंजे अॻियां ज़ाहिर थियो फहल मिनल इबिल ला वल्लाहि मा रअयतु मिथल मां दुनिया में अहिड़ो वॾो उठ न ॾिठो हामत हू वला जे काबतुल्लाह जे मुंडी उनजी एॾी वॾी हुजे काबतुल्लाह वटि हुजे फलम्मा बसरतुहु ऐं एॾा वात खोली मुंहिंजे अॻियां त वात जा ॾंद हुननि जो ॾाठूं मूं ॾिठियूं त मूं चयो त हीअ मूंखे खाई छॾींदो फ़हम बि ऐं कुलनी मूंखे खाइण जो हुन कयो हुन ॾाचीअ जेको वॾो उठ जेको हुजे त इन सीरत इब्न इसहाक़ में सॼी रिवायत तफ़सील सां आहे त अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾीमहिल अचे सजदे में वेहंदो त जिब्रील बीहंदो हुउसि भरिसां उनजे नबी जी हिफ़ाज़त करण जे लाइ पर जेॾीमहिल अबू जहल अचे वेझो थियुसि इहा सीरत इब्न हिशाम में आहे इहो टुकड़ो त जेॾीमहिल जिब्रील सजदे में इहो नबी सजदे में वेंदो त जिब्रील हुनजे नबी करीम जी यानी संभाल कंदो हो हिते मके जे काफ़िरनि सभिनी वरी मीटिंगूं शुरू कयूं त मुहम्मद खे छा कयूं अबू जहल बि जेको चाचो अथसि उन बि कुझु न कयो ऐं हुनखे असीं हर तरीक़ो ॿुधायो उहो राज़ी नथो थिए डप था ॾियूं टब राज़ी नथो थिए हुनखे असीं लालच था ॾियूं मुहम्मद खे त उहा बि नथो थिए वरी कोशिशि कयोसीं हिनखे मारण जे लाइ त इहा बि असां इन में बि असीं कामयाबु न वियासीं ॾिसो न केॾी सोचींदा त नबी करीम खां जान छॾायूं इहो अम्मा फी हुननि चयो त को हल कढो त असां हिन नबी मां जान छॾायूं ऐं हीउ जेको असांजे माण्हुनि खे ख़राब बि थो करे त हिते आयत हिकिड़ी लथी त जेके आयत क़ुर में लथी इन जे बारे में हू पंहिंजे पाण में ॻाल्हियूं कंदा न त हीउ जेको हीउ पढ़े थो असां ते इहो कूड़ आहे पाण ठाहियो अथसि त अलाह ताला इहा आयत ला नाज़िल कई लफ़ी शक मिनहू मुरीब ही तोखे शक में था विझनि त इहे ॻाल्हियूं जेके आयतूं तोते नाज़िल थिए थियूं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे अलाह जे तरफ़ां न आहिनि ऐं हीअ दीन जी ॻाल्हियूं न आहिनि हीअ मुहम्मद जूं ॻाल्हियूं आहिनि ऐं इहे ॻाल्हियूं जेके ॿुधनि था इहे के इंसाननि जूं ॻाल्हियूं आहिनि इहे अलाह ताला हुनखे इहा आयत नाज़िल कई त जेके नबी करीम खां साथी हा मुस्लमान हा उहे पढ़नि त उन्हनि जी दिलि पकी थिए त हीअ जेके चवनि था कूड़ था चवनि हिते हिननि चयो त वॾा जेके क़ुरैशी आहिनि सरदार उहे उन्हनि इहा सलाह कई त असीं ॻाल्हायूं था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी करीम तवाफ़ पियो करे यतूफ़ बिल काब त हिते अॻियां अची बीठो अल असवद बिन अब्दुल मुत्तलिब ॾिसो हाणे अब्दुल मुत्तलिब जो पुटु ऐं ॿियो असअद अब्दुल मुत्तलिब बिन असद बिन अब्दुल उज़्ज़ा वल वलीद इब्नुल मुग़ीरा जेको ख़ालिद बिन वलीद जो पीउ उहो बि पोड़ो हुजे इब्नुल मुग़ीरा व उमैया बिन ख़लफ़ इहो इब्नुल आस इहो बि सरदार हो मके में इब्नुल आस इब्नु वाइल सहमी वकानु ज़ऊ असनान किताबनि में आहे त इहे सभु पोड़ा हुआ क़ुरैश में इहे अॻियां अची बीही रहियसि त हुनखे नबी करीम खे हिते छा चवनि फ़क़ौलु या मुहम्मद हलुम नअबुदु मा तअबुदु व तअबुदु मा नअबुदु चई बसि इहा सलाह असांजे विच में असांजे चवण कर असीं वॾा हूं त भला जेको तुंहिंजो अलाह आहे उन जी असीं हिकिड़ो ॾींहुं इबादत कयूं ऐं
जेके असीं भूतनि जी इबादत था कयूं उहा बि तूं असांजी इबादत कर। यानी हिकिड़ो असीं तुंहिंजी इबादत तुंहिंजे अलाह खे इबादत कयूं, ॿिए ॾींहुं तूं असांजे अलाह जेके भूता असांजा हाणे जेके ठहियल आहे अॻियनि जा, त उन्हनि जी तूं इबादत कर। फिर अमर हीअ असांजो चवणु कर, असीं बि वॾा हूं तुंहिंजा ऐं असीं बि सरदार हूं ऐं असांजो बि कुझु चवणु कर। हुननि ॾाढो ईअं चयुसि त भला कुझु टाइम तूं असांजे भूतनि जी इबादत कर, कुझु टाइम असीं तुंहिंजे अलाह जी इबादत कंदासीं। त हिते अलाह ताला क़ुर नाज़िल कयो त इहो क़ुल या अय्युहल काफ़िरून ला अअबुदु मा तअबुदून, इहा सॼी सूरत नाज़िल थी। त इहा नबी करीम हुननि ते पढ़ी ऐं जवाबु ॾिनई त मां तव्हांजे भूतनि खे छो इबादत कंदुसि, मां अलाह जी इबादत थो कयां। त हिते रिवायतुनि में अचे थो इब्न अब्बास क़ुरैश चयो त तूं असांजी भूतनि जी इबादत नथो करे, असीं तुंहिंजे अलाह जी इबादत न कंदासीं। त पोइ इहा सूरत जंहिंमहिल पढ़ी त हू ख़ामोश थी ऐं हटी विया। हुननि पहिरियां चयोसि त तूं हिकिड़ो साल असांजी भूतनि जी इबादत करे, पोइ असीं हिकिड़ो साल तुंहिंजे अलाह जी इबादत कंदासीं। वरी जो नबी जवाबु ॾिनो, चयूं भला हिकिड़ो महीनो, वरी हिकिड़ो महीनो, वरी हिकिड़ो ॾींहं जो, वरी ईअं। त इहो त इहा बि आयत नाज़िल क़ुल अग़ैर अल्लाहि तअमुरूनी अअबुदु अय्युहल जाहिलून, इहा आयत नाज़िल थी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। त इहा आयत में अलाह साईं चए थो त मूंखे तव्हां चाहियो था त अलाह खां सवाइ ॿिए जी इबादत कयां, तव्हां त जाहिल हो। त हिते ॾिसो न, क़ुरैश वरी बि बेज़ार कोन थिया, वरी बि हुननि चयो त अञा कुझु भला कुझु हुनखे अञा बि कोशिशि कयूं, वरी बि ॻाल्हायूंसि। त वरी हुननि छा चयोसि, या मुहम्मद भला ईअं कर त भला हीउ क़ुर जेको तो ते नाज़िल थियो इहो असांखे ॾाढो ॾुखियो थो लॻे, एती बि क़ुर ग़ैर हाज़ा औ बदिल। सूरत यूनुस में अलाह साईं इहा आयत इन जी तफ़सील इन जी ॿुधाई त ॿियो क़ुर खणी आ भला जेको सवलो हुजे असांजे दिलि ते, हीअ असांखे त टोड़े थो छॾे सफ़ा। त इहा आयत नाज़िल थी, आयत सूरत यूनुस 15 आयत, एती बि क़ुर ग़ैर हाज़ा औ बदिल। भला हिन क़ुर खे छॾ ॿी का आयतूं आहिनि जेके सवलियूं हुजनि, कुझु नरमाई हुजे उन में, त पोइ असीं बि तो ते राज़ी थियूं। हिते आयत सूरत इसरा जी बि हिते नाज़िल थी, क़ुल मा यकूनु ली अन उबद्दिलहु मिन तिलक़ाइ नफ़्सी। इहा मुहम्मद तूं माण्हुनि पंहिंजनि खे क़ुरैश खे चओ त हीअ शइ मुंहिंजे हथनि में न आहे, मां कीअं हिन खे आयतुनि खे या हिन क़ुर खे बदिलाए सघंदुसि, मां पंहिंजे हथ में इहा शइ न आहे। इन अतबिउ इल्ला मा यूहा इलैया, जेको अलाह जो हुकुम मूंखे अचे थो मां उन ते थो हलां। इलैया इन्नी अख़ाफ़ु इन असैतु रब्बी अज़ाब यौमिन अज़ीम, मां त अलाह खां डिॼां थो त मूंखे अलाह साईं हिसाब अज़ीम वठंदो। त मां कीअं तव्हांखे क़ुर मटाइजां। त वरी इहे आयतूं उन्हनि ते पढ़ी त वइन कादू लयफ्तिनूनका अन अल्लज़ी औहैना इलैका, अलाह साईं इहा बि आयत नाज़िल कई त जेके तुंहिंजे पोयां लॻा आहिनि, तोखे इहे अचे, तोखे इहे मिठड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाइनि था त तोखे हिन क़ुर खां परे कयूं। औहैना इलैका लितफ्तरी अलैना ग़ैर, छा तूं मटाईंदे क़ुर खे मटाए सघंदे, असां नबी करीम जे हथ में इहा शइ न आहे। उहा इज़ लतख़ज़ूक ख़लीला, जे तूं हुननि खे इहे क़ुर जो आयतूं मटाए ॾी जेके हुननि खे हुननि जी नरमाई में अची वञी, त तोखे त पोइ ॾाढो प्यारो करे सम्झंदा। अनसबतनाक, अलाह साईं चए थो मां तोखे साबित कयो, तुंहिंजो क़दम रासिख़ कयो, तुंहिंजी दिलि पकी कई हिन मुंहिंजे कलाम ते। लक़द कित्त तरकनु इलैहिम शैअन क़लीला, अलाह साईं चयो था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बारे थो, तुंहिंजी दिलि बि कुझु नरमाई थी वई त हिननि खे मां हिननि खे कुझु भला आयतूं नरम वारियूं जेके उहे ॿुधाया। त हिते अलाह साईं नबी करीम खे फरमाए थो इज़ लअज़क़नाक ज़िअफ़ल हयात, जे इहो तूं कमु करी हा, जा ईअं चई हा, जा इन शइ ॾे तूं पासे थी हा, त तोखे बि अलाह साईं हिसाब वठे हा। ज़िअफ़ल हयात ज़िअफ़ल ममात थुम्म ला तजिदु लक अलैना नसीरा, पोइ त अलाह खां तोखे केरु बचाईंदो। ॾिसो इहे आयतूं नबी करीम जे बारे में आहिनि, ऐं माण्हू छा चवंदा आहिनि त नबी करीम जी मर्ज़ीअ वारो आहे, नबी जीअं चए जीअं करे। अलाह साईं हिते नबी करीम खे चए थो त तुंहिंजी मर्ज़ी न आहे, तुंहिंजे हथ में का शइ न आहे, तोखे जेको हक़ु आहे उहो पहुचाइणो आहे। इहा 73 खां आयत 75 ताईं सूरत अल इसरा में अथव, त ॾिसी सघो था तर्जुमो हिन जो त अलाह ताला नबी करीम सां छा थो ॻाल्हाए, कीअं थो करेसि, त मतां तूं नरमाई करी, तुंहिंजे हथ में इहा शइ न आहे, ऐं हीउ जेको दीन आहे तोखे पहुचाइणो आहे अलाह जे तरफ़ां आहे, तोखे जीअं हक़ु आहे ईअं तोखे पहुचाइणो आहे, मतां तूं नरमाई ॾेखारी। ऐं जे हिननि ॾे तूं थोरो नरमाई करी त तोखे बि अलाह साईं हिसाब तोखां ॾुखियो वठंदो। ऐं अलाह चएसि उन खां पोइ वलन तजिद लक अलैना नसीरा, असां खां तूं अलाह साईं चए थो मूंखां तोखे केरु बचाईंदो पोइ।
के माण्हू पढ़ंदा आहिनि न त चवंदा आहिनि त तक़रीर में त बसि नबी जी मर्ज़ी आहे, ॿिन्हिनि काइननि जो मालिक आहे। हाणे ॾिसो हीअ आहे तूं क़ुर पढ़नि था त सम्झनि, क़ुर सम्झनि त अलाह साईं नबी करीम सां कीअं थो ॻाल्हाए, छा थो हुकुम करेसि। ऐं नबी करीम खे अलाह साईं यानी ॾाढो ज़ोर सां हिन आयतुनि में सम्झाए थो त मतां तूं नरमाई ॾेखारी हिननि खे, जे त मूंखां बि तोखे केरु कोन बचाईंदो। हिते क़ुरैश वारनि सभिनि पंहिंजे पाण मीटिंग कई, वरी मके जे जेके जिते वेहंदा बैठक में, हुननि चयो त असांखे त यार हिन हैरान करे छॾियो आहे, हीअ त असांजे कहिड़े चवण में बि कोन थो अचे, हर शइ असीं हिनखे ॾेई चुका आहियूं, चई चुका आहियूं, पर हीअ असांजे कहिड़े बि असांजे चवण ते नथो अचे। त हीअ त हिननि पंहिंजे पाण मीटिंग खे चयो त असांजे हर अमल असांखे मुंहं में उछलाए थो ॾिए, ऐं जेके हिन खे चऊं था, लालच था ॾियूं, त बि नथो राज़ी थिए, ऐं कुझु बि हिकिड़ो क़दम बि पोइते नथो हटे। त हाणे छा कयो हुननि सोचियो, हिते हिकिड़ो इन्हनि मां सरदार जेको वॾो शैतान हुजे, अन-नज़र इब्नुल हारिस, उथी हिननि में ॻाल्हाई, ॾाढो ॻाल्हाई, छा थो चए ॿुधो ॾिसो। चए थो या माशर क़ुरैश, ओ क़ुरैश जा सरदार, वल्लाहि लक़द नज़ल बिकुम अमरुन, मां जेके तव्हां में मुसीबत जेके असीं ॾिसूं था, मां अतैतुम लहू बिहीला, तव्हां त पंहिंजा सभु हीला करे छॾिया, पर कहिड़ी बि तव्हांजी उन हीलो को क़बूल नथो थिए। लक़द कान मुहम्मदुन फीकुम ग़ुलामन हदसन, तव्हां में त ही ग़ुलाम नंढड़ो छोकिरो थी नंढो थियो वॾो थियो, ऐं तव्हां में सिधो माण्हू हो, ऐं सच वारो माण्हू, सदक़ल हदीस, ऐं अमानत वारो हो। हत्ता इज़ा रअयतुम फी सिदक़ैहि, जेॾीमहिल हुन जे ॾाढ़ी में अछाण वार ॾिठव त तव्हां चयो त हीउ जादूगर आहे, हीउ कूड़ो आहे, ऐं हीउ जादू थो करे, ऐं हीउ तव्हां अहिड़ा कूड़ उन में आया। हाणे इहे सभु त हिननि में ठहनि कोन था, हुन वक़ुल्तुम काहिन, ऐं हीअ कहानत थो करे, यानी जादू थो करे। पर तव्हांखे मां ॿुधायां त असां उन्हनि खे बि सुञाणूं, जादूगरनि खे बि सुञाणूं। रअयनल कहन व तख़ालुजुहुम व समिअना सजक़हुम, असीं उन्हनि जो बि ॾिठा आहिनि कमु। हुन तव्हां वरी चयो शाइर आहे, त शाइर बि कोन्हे, असां शाइर हूं, असीं सम्झूं था शेर छा शइ हूंदी आहे, त शेर असां शेर जा मालिक आहियूं, ऐं उन्हनि जा कहिड़ा कहिड़ा नमूना आहिनि असीं सभु शइ ॼाणूं था। हीअ जेको ॻाल्हि करे जेको आयतूं नाज़िल थियनि थियूं, त हीअ त शेर कोन्हे। वरी तव्हां चयो त चरियो आहे, हीअ त चरियो त मुहम्मद कोन थो थिए, जेको बि हिन खे ॾिसंदो चवंदो हिन जहिड़ो माण्हू भलो बहितरीनु कोन्हे, ऐं तव्हां हिन खे कीअं था चओ त हीउ हिन खे विश्वास आहे या हिन खे यानी दिमाग़ ख़राबु आहे। इहो त केरु तव्हांजो मञींदो कोन, जेको तव्हां हिन में सभु शइ चओ बि था। हिते हिननि मशवरो कयो त भला ईअं कयो, असां इन मां टीम ठाहियूं त कुझु ॾिसूं त भला जेके यहूदी रहनि था मदीने खां परियां या यमन में, उन्हनि खां पुछूं त हीअ सच ते आहे या कीअं। पोइ उन्हनि नज़र इब्नुल हारिस जेको वॾो शैतान हो, इन चयुनि त टीम ठाहियो त यहूदी जेके मदीने में रहनि था उन्हनि ॾे कुझु माण्हू वञनि, जेके मदीने में वॾा यहूदी रहनि था अहबार, उन्हनि खां पुछो, ऐं उन्हनि खे इहे शयूं उन्हनि खां पुछो त असां हिन खे कीअं फासायूं, ऐं हिन खे कूड़ो कीअं कयो नबी जे बारे में थो चइनि। त उहे असांखे ॿुधाईंदा त असीं हिन जे बारे में पक कीअं कयूं त नबी आहे सही या कूड़ थो हणे या असांखे अहिड़ियूं शयूं ॿुधाइनि त जो हिन खे असीं भुलायूं। नज़र इब्नुल हारिस चवनि त तव्हां ख़बर आहे त यहूदियुनि वटि वॾो इल्मु आहे, ऐं हू असांखे अहिड़ी शइ ॾियनि जो असीं हिन मुहम्मद खे फासायूं, ऐं उहो हिननि खे सॼी दुनिया जो ज़मीन जो आसमाननि जो जेको इल्मु आहे उन्हनि वटि आहे, ऐं उन्हनि वटि किताब आहिनि, उहे पढ़ंदा आहिनि। उन्हनि ॾे माण्हू मोकिलियो त उहे ॿुधाइनि त असीं हिन खे छा चऊं। उन्हनि टीम करे मोकिली मदीने खां पोइ महीने खनि खां पोइ मोटिया, तेसिताईं हीअ टंडनि ते चढ़नि पिया। त हू आया त हुननि यहूदी जेके मदीने में उन्हनि चयो त 3 शयूं तव्हां इहो मुहम्मद खां पुछो, जे उन जवाबु ॾिनो त पोइ हीउ नबी अथव, ऐं जे जवाबु न ॾेई सघियो त उहो पोइ कूड़ो आहे। ऐं इहा शइ कंहिंखे बि ख़बर न हूंदी, असांखे यहूदियुनि खे ख़बर आहे, असांजे किताबनि में लिखियलु आहे। त उहा शइ कहिड़ी, जेके सूरत अल कहफ में आहिनि, ज़ुल्क़रनैन जी ख़बर हिकिड़ी, ऐं ॿियो जेको ख़बरूं जेके हिन सूरत अल कहफ में आहिनि, जेको ख़िदर अलैहिस्सलाम जे तवाफ़ क़ुरैश यहूदियुनि चयो त क़ुरैश वारनि खे त तव्हां उन जो पुछो त हिकिड़ो माण्हू सॼी दुनिया घुमे थो, ऐं ज़ुल्क़रनैन जो पुछोसि, इन जो बि पुछोसि। क़ुरैश उन्हनि खां इहे 3 शयूं वठी, ऐं जे इहे शयूं हुन चयो मुहम्मद तव्हांखे जवाबु ॾिनो त इहे पोइ शयूं तव्हांखे पक थींदी त हीअ नबी अथव। इहे 3 शयूं कहिड़ियूं आहिनि? पहिरियां त जेके फितियत असहाबुल कहफ, जेके कहफ में अचे छोकिरा नौजवान लिकी ऐं सुता हा, उन्हनि जो पुछोसि।
ऐं रजुल तवाफ़ कहिड़ो माण्हू आहे जेको सॼी दुनिया घुमियो, इहो ख़िदर अलैहिस्सलाम। ऐं टी जेको सुवाल हुन खां पुछनि दुलकरनैन छा आहे, ऐं उनजो जवाबु असांखे वठी ॾिए। ते हिननि जेके मदीने मां यहूदीन खां वठी आया इहे टे शयूं, त इहे इन पंहिंजे माण्हू खां पुछो त इहे टे शयूं कहिड़ियूं आहिनि। त इहा जेके शयूं हुननि पुछूं त इहे शयूं जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूरत अल कहफ लथी, पर थोरी देरि करे लथी, छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त मां तव्हांखे सुभाणे ॿुधाईंदुसि। नबी करीम रुॻो ईअं चयो त अलाह साईं नबी करीम ते कावड़जी वियो हो। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुॻो असांजे प्यारे हुननि खे चयो त मां तव्हांखे सुभाणे इन शयुनि जो जवाबु ॾींदुसि। सुभाणे मां तव्हांखे इन शइ जो जवाबु ॾींदुसि। त अलाह साईं इन ते नाराज़ थी वियो नबी करीम खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त पोइ इहा आयत लथी त तूं इहा शइ छो चयो सुभाणे वला तक़ूलन्न लिशैइन इन्नी फ़ाइलु ज़ालिका गदा इंशा अल्लाह। तूं ईअं चई हा त इंशा अल्लाह, नबी करीम रुॻो इंशा अल्लाह कोन चयो। त पोइ इहा 15 ॾींहं अलाए 20 ॾींहं के रिवायतुनि में अचे थो त इन जो जवाबु देरि सां लथो, जेके सूरत अल कहफ दुलकरनैन जी ऐं रूह जी ऐं जेको हुननि शयूं पुछियूं हुयूं, त इहे शयूं ॾाढो देरि सां जवाबु लथो, जो नबी करीम ॾाढो परेशान थी वियो हो इन जे बारे में, सिर्फ़ु इन जे करे छो जो नबी करीम इंशा अल्लाह त विसरी वियो हो। अलाह साईं नबी करीम खे इहो वरी बि तवजो ॾिनो, इहो बि हुकुम वज़कुर रब्बक इज़ा नसीत, जे विसरी वञे का शइ जा न अचई त वरी अलाह खे घणो यादि कर। ऐं चओ वक़ुल आसा ऐं यहदियनी रब्बी लिअक़रब मिन हाज़ा रशदा, अलाह खे इहो सता त अलाह साईं तोखे यादि करे ॼाराए। हिते बि ॾिसो न, उन जवाब साईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण सभिनि शयुनि जो जवाबु ॾिनो त बि हुननि ज़िद कयो त न, हाणे हुननि मुआहदो इहो सोचियो हिननि त हाणे हिननि सां न ॻाल्हायूं, हिननि खे असीं हिकिड़ो मुआहदो लिखूं त हिननि सां यानी केरु न उथवे करे, न खाइण पीअण करे, न ख़ुशीअ में न ग़मी में, हिननि खे सभिनि खे धार करे छॾियूं। त हिननि खे यानी सभु को माण्हू हुननि खे ॻाल्हाईंदो त तव्हां पंहिंजे क़ौम खां छो धार थी विया हो, ऐं पोइ ही मता इन पंहिंजे ॻाल्हियुनि तां मोटनि। ऐं हिते इन्हनि जेको पंहिंजो लिखियो मुआहदो लिखियुनि त बनु हाशिम जेके आहिनि, इन्हनि सां हाशिम बिन अब्दुल मुत्तलिब, इहे इन्हनि खे सभु इहो लिखी, जेके ॿिया जे क़ौम आहिनि मके में जेके क़बीला हुआ, त सभिनि इहो इन्हनि पंहिंजे पाण में इतिफ़ाक़ कयो त हिन खां असीं ईअं कयूं, हिननि सां केरु न ॻाल्हाए, न ॿोलाए, न ख़ुशी न ग़मी, ऐं हिननि सां केरु न तिजारत करे, न ही न यानी जिथे रहंदा हुआ हिकिड़ो जबल जे हिकिड़ी कुंड हुई, उन में हिननि खे हिसार करे क़ाबू करे छॾियूं। हाणे हिननि सभिनी इहो इतिफ़ाक़ कयो त बनु हाशिम ते असीं हिननि खे वादिल मुख़स्सब हिकिड़ो जबल जे हिकिड़ो पासो आहे हिते मके में मारूफ़ आहे, त उते हिननि बनु हाशिम बिन अब्दुल मुत्तलिब इन्हनि सभिनि खे त उन्हनि सां शादियूं न करायो, न उन्हनि खां ॾे वठ हुजे, न हिननि जी ख़ुशी न ग़मी, न तिजारत हिननि खे करणु ॾींदासीं, ऐं हिननि सां केरु वेहे बि न हिननि सां केरु ॻाल्हाए असांजे जेके ॿियूं जेके ज़ातियूं आहिनि, ला युकल्लिमुहुम हत्ता युसल्लिमुहुम, जेसि ताईं वञी हू राज़ी थियनि त असांखे मुहम्मद ॾियनि त असीं उनखे मारियूं, पोइ हुननि सां असीं बनु हाशिम, हाणे बनु हाशिम में सभु मुस्लमान बि कोन हा, पर इहो हुननि मुआहदो लिखियो ऐं त असीं इहो कयूं त बनु हाशिम असांखे मुहम्मद ॾियूं त ऐं राज़ी थियनि, बनु हाशिम राज़ी थियनि त या असांजे चवण ते लहनि त पोइ नबी खे मारियूं, पोइ हिन यानी पोइ हिननि सां इहा मुआहदो ख़तमु कंदासीं। हाणे इहो मुआहदो लिखियो हो कंहिं मंसूर बिन अक्रिमा बिन आमिर इन लिखियो हो, ऐं नदर बिन अल हारिथ, इहे इन्हनि लिखियो हो त बनु हाशिम सां असीं इहा शइ कयूं ऐं इहा शइ लिखी ऐं काबतला में अंदरि रखंदासीं त केर बि इन शइ तां न मोटे। हाणे इहे जेके इन में पोइ बनु हाशिम ऐं बनु अब्दुल मुत्तलिब मोमिन मुस्लमान ऐं ग़ैर मुस्लमान सभु नबी करीम जे जेके पासे हा, उहे उन्हनि में अचे ॾाढी तकलीफ़ में अची विया, छो जो इहो उन्हनि जो ॿियनि जो मुतालबो त असांखे छॾियो त असीं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मारियूं त पोइ तव्हांखे इहो मुआहदो ख़तमु कंदासीं। इहा मुआहदो कॾहिं थियो हो, शहर महीने मुहर्रम में 7 बिअसत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उनजी बिअसत थी 7 साल,
इन टाइम में इहो मुआहदो हुननि कयो ऐं लिखियो ऐं 3 साल इहो मुआहदो हलियो। नबी करीम सां जेके पंहिंजे क़ौम जा हुआ, पंहिंजे ज़ात वारा हुआ, सभिनि खे ॾाढी तकलीफ़ आई जो मुअल जानवर ॻोल्हे खाईंदा हुआ। तिजारत बंदि थी वई, सभु शइ ख़तमु थी वई। ॾाढो हुननि ॾुखियाई ॾिठी इन शइ में, शुअब आमिर में, छो जो हुननि वटि कंहिं वटि पैसा बि हुआ पर उहो ख़रीद बि केरु उन्हनि खे विकिणनि का शइ न ॾींदो हो। एतिरे यानी हुननि सां मुआहदो करे छॾियो, केरु हिननि खे विकिणी न ॾिए, न खाधो न पीतो, न का हिननि खे पाणी बि बंदि थी वेंदो। पर अबू बकर चोरी चोरीअ नबी करीम खे राति जो जबल जे मथां चढ़ी ऐं हिननि खे खाधो पहुचाईंदो नबी करीम खे। ऐं हुननि जेके बनो हाशिम ॿिया जेके ज़ात वारा उहे त पोइ वणनि जा पन पटे जबल मां खाईंदा हुआ। ऐं 3 साल वॾो यानी टेम हुई, ॾाढो ॾुखियाई हिननि खे थी। छो त हे हिननि जा ॿार रोंदा हुआ त असीं मके वञूं, हू मके कोन छॾींदा हुआ, मके शहर न छॾींदा हुआ, न का शइ वठनि न का शइ 3 साल ॾाढी ॾुखियाई थी हिननि खे। पर शेब मां जेके जबल जो हिसो आहे, जो जेके मके में रहनि था, शेब आमिर सुञाणनि, जीअं हिकिड़ो पासो आहे, 3 पासा जबल आहिनि, 4 पासे बि हिकिड़ो पासो थोरो खुलियल आहे। ऐं सभिनि खे उन्हनि खे उते रखियुनि त उतां न निकिरनि, न कंहिं ॾे वञनि, न केरु ख़रीदारी कनि, न का शइ। मके खां ॿाहिरां केरु ईंदो हो सामान खणी या का शइ विकिणे त उन्हनि खे झले छॾींदा मके वारनि, त हिननि खे का शइ न आहे ॾियणी, न विकिणी आहे, न वठणी आहे हिननि खां। त एॾो हुननि खे तकलीफ़ आई। एतिरे क़दुरु जो हकीम इब्न हिज़ाम रज़ियल्लाहु अन्हु ॿी क़ौम मां हो, पर ख़दीजा जे घर चोरी राति जो अन्न उन्हनि खे पहुचाईंदो हो। त अबू जहल हुनखे पकिड़े ऐं हुनखे ॾाढो ॻाल्हाईंदो हो त तूं असां सां मुआहदे में आहीं ऐं तोखे इहा शइ न आहे पहुचाइणी। पोइ उन में अबुल बुख़्तरी जेको इहो बि सरदार हूंदो हो, उहो बि चोरी अन्न पहुचाईंदो हो बनी हाशिम खे। यानी के हुननि में मुआहदे में बि गॾा पर इन शइ ते राज़ी न हुआ। हिते जेको अबू तालिब नबी जो चाचो हो, उहो छा कंदो हो त नबी जिते सुम्हंदो हो पंहिंजे घर, उते नबी खे उते खणी चवंदो हो त तूं ॿिए पासे वञी सुम्ह। पोइ ॿिए पंहिंजे पुटनि खे या ॿिए कंहिंखे चवंदो त तव्हां हिन हंध में सुम्हो, छो मथां राति जो असीं सुम्हूं ऐं ही काफ़िर अचनि असांजे मुहम्मद खे मारे वञनि। पोइ हज़रत अली खे सुम्हारे छॾींदो हो, हज़रत अली खे सुम्हारींदो हो, कॾहिं जा ॿियनि पुटनि खे चवंदो त तव्हां सुम्हो हिन हंध में। इन में हिननि खे 3 साल ॾाढो तकलीफ़ आई। बनो हाशिम जेके नबी करीम जा वेझा माइट हुआ, मुस्लिम ऐं ग़ैर मुस्लिम, सभिनि खे तकलीफ़ अची वई। 3 सालनि में नबी करीम खे काफ़िरनि जेको ॿिया हाजी ईंदा हुआ उन्हनि सां बि मिलणु न ॾींदा हुआ, ताजरनि सां बि न मिलणु ॾींदा हुआ, ॾाढी साईं खे तकलीफ़ ॾींदा हुआ। ॾिसो न असांजे नबी करीम खे केॾी तकलीफ़ आई इन में, इन शेब बिन आमिर में। इन जी इंशा अल्लाह किसो अॻिते पूरो कंदासीं ऐं इंशा अल्लाह ॿुधाईंदासीं त इहो मुआहदो कीअं ख़तमु थियो। हाज़ा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।